कुछ महीननि खां बरक़रार रहंदड़ ज़िले कशमोर कंदकोट जे अमन खे नज़र लगी वई। हथियारबंदनि जी कारी कार्रवाई में जमाल थाणे जी हद मां ॿ ॼणा खमिजी विया। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पकड़िजी वियो, जॾहिं त ताज़े वाक़े में नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते हाजी अख्तर अली बिजाणी जे बिजाणी पेट्रोल पंप स्टेशन तां चौकीदार पुनल बालकाणी ऐं पुलिस सरकार अताउल्ला बाजकाणी खे अगवा करे नामालूम हंधि खणी विया। इतलाह ते ज़िले कशमोर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस अटाला मुग़विन जा वारिस ऐं इलाइक़े वासी वाक़े वारे हंधि पहुता। ॿिए तरफ़ पुलिस इलाइक़े वासियुनि ऐं मुग़विन जे वारिसनि खे साण खणी हथियारबंदनि जे पेरनि पोयां रवानी थी वई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।